अस्सलातु वस्सलामु अला वसीयही व वज़ीरही व अखीही व वारिसे इल्मही वारिसे मस्जिद व मिंबर फातिहे खैबर व खंदक अबुल हसनैन अली इब्ने अबी तालिब बुलंद सलवात वस्सलातु वस्सलामु अला सय्यदतुल जलीलतुल मखदूमातिल मुतहरा आलिमाए गैरे मुअल्लिमा सिद्दीक़तुल कुबरा सय्यदतुल निसाइल आलमीन क्यों बंद करे साइन जज़ात सलवात व अहल बैत तय्यबीन व ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन व अला लानतुल्लाहि अला आदाइहिम वाजमईन इल्ला क़याम यौमिद्दीन अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी क़ुरानिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फला उक़सिमु बिमवाक़िअन नजूम सही तवज्जो है ज़िक्र बाग शुरू कयो फला उक़सिमु बिमवाक़िअन नजूम अल्लाह जगो मुखे उन जगह जो कसम आ जाते सितारा मुंह जे भर खिरन था अल्लाह अकबर बोला ता के सलामत रखे जाते जाते आवाज वनी रहे वा हुक्म जो सादात जो वायदो वफादियो तवा जे चेहरन जी ज़ियारत नसीब थी वई पढ़नो एतरो आज तो तवा जी समात चाहिंदी मिंबर जे इज्जत जो कसम बा जनाब सैयदा जे मजलिस में इन मजलिसुन में वडो फर्क बा सादात का ताईद वठन सजो साल मजलिस थींदियूं आहिनि हेदरी उन मजलिसुन में ऐं मखदूम आहे कोनेन जे मजलिस में वडो फर्क बेशक बेशक मुहर्रम वाली मजलिसूं और आहिनि ॻाल्हायो सफ़र वाली मजलिसूं और आहिनि मुहर्रम वाली मजलिसुन में अलाए केतिरा ईंदा मगर जमाने सानी जो चंड ॾिसबो सैयदा जे मजलिस में हर बंदो न ईंदो आहे हुसैन मौला जे मजलिस में हर बंदो अची वेंदो आहे इन करे जो हुसैन ज़ात न पुछंदो आहे ॻाल्हायो ज़बान सां हुसैन न नस्ल तो पुछे न ज़ात तो पुछे न रंग तो पुछे न औकात तो पुछे मिंबर जे इज्जत जो कसम हर बंदो अची वेंदो आहे मजलिस में मुहर्रम में हर बंदो ईंदो आहे मगर जमाने सानी जे जॾहिं मजलिसूं थींदियूं आहिनि न त पोइ मजलिस जे इश्तिहार ते मथो लिखियो वेंदो आहे हक़ सैयदा जी मजलिस हक़ फातिमा ज़हरा जी मजलिस रसूल जे धी जे हक़ जी मजलिस पोइ बंदा इश्तिहार पढ़ंदा आहिनि पोइ बंदनि खे ताक़त न थींदी आहे त असां मजलिस में वञूं जेको ख़ालिस हूंदो उहो फातिमा ज़हरा जे ज़िक्र में ईंदो हर बंदो इन करे नथो अची सघे जो कुझु बंदनि खे सैयदा पंहिंजे जनाज़े मां ॿाहिरि कढियो हो उन जा मुरीद सैयदा जे मजलिस में नारे हैदरी भई त बोलो हैदरी सलामत बोला सलामत थोड़ी देर जे लाइ मौसम जे सर्दी के विसा इन करे जो रियायत वारी खिताबत कम से कम बाखर जे बारे में ना है तवज्जो हाल दुनिया मुनी मुखालिफ थी वने न अली वलीउल्लाह ने मुनकर सा दोस्ती थींदी न बतूल जे हक जे दुश्मन सा दोस्ती थींदी अल्लाहु अकबर सलामत आबाद रहो जिंदगी जेतरी बाहे अकीदो ये तो फना है ना जिंदगी 100 साल अगर यकीन हो जे पोइ मौत 1000 साल पोइ मौत हाय हाय 2000 साल पोइ मौत मिंबर जे इज्जत जो कसम है उहे बहस्तियूं आहिनि जिनजे बारे में तकियो करण हराम पोयां ॻाल्हाईंदो महिरबानी थींदी तुंहिंजे इमाम सादिक फरमायो त बहस्तियूं अहिड़ियूं आहिनि जिन जे बारे में तकियो करण हराम अल्लाहु अकबर हालांकि तकियो दीन जो हिस्सो आहे वदा के या हदीस शायद बाक़ी न पढ़ी आहे पंजे मौला फरमायो जी वट तकियो ना है उन वट दीन ना है मगर उन इमाम जो वारिस फरमाए रहा था बिन हस्तिन जे बारे में तकियो करण हराम पूछो है मौला वे बहस्तियों कहिड़ियूं तुझे इमाम फरमाए को अली जे बारे में तकियो हराम आ बे सैयदा जे हक जे बारे में तकियो हराम आ जेको अली जी विलायत लिखाए वो हरामी
रहो, सलामत आबाद रहो। देखो अली जी विलायत लिखा है वो हरामी, देखो सैयद आलो हक लिखा है वो हरामी। नबी हसन के बारे में हुकूमत केड़ी हुजे, दौर केड़ो भी हुजे, तख्त ते केर भी हुजे, चाहे बनी उमैया हुजे, चाहे बनी अब्बास हुजे, चाहे ज़ियाल हक जी हुकूमत हुजे, कायनात जे केड़ी कुंड कुर्श में बंदो वेठो आ, अली जे विलायत ते सौदेबाजी न थींदी, सैयदा जे हक ते सौदेबाजी न थींदी। बंदे इमाम खां पुछो मौला जड़े 14 ही बराबर आयो त वो बिन हसन के बारे में जोर छो था जो तुझे इमाम फरमायो बंदन जी कल बे अली ऐं सैयदा सा दुश्मनी हुई, अज बे अली ऐं सैयदा सा दुश्मनी आ। ऐं मुखे मिंबर जो कसम 1400 साल गुजरी वया, अज बे प्रैक्टिकल कयो न अली जी विलायत पढ़ो तॾहिं बि बंदा कावड़जी था वञनि, सैयदा जो हक पढ़ो तॾहिं बि बंदा कावड़जी था वञनि। दुनिया रुसे त रुसे, मां नबी जी हदीस कीअं विसारियां, सैयदुल अंबिया अली जो चेहरो चुमी चयो या अली अगर तू न हुजी हां खबर ही न पए हां हलाली केरा हरामी के। भैया तो बोलो तो बोलो बोलो सखी सरदार या अली अगर तू जमीन ते न अची हां आई वजो न दुनिया दे ॾिसो यूसुफ नबी पढ़ो सभई झूमंदा मरहबा पांजा परावा। यूसुफ बीबी जुलेखा जो किस्सो पढ़ो की के तकलीफ ना है, याकूब नबी पढ़ो की के तकलीफ ना है, आदम ऐं हवा पढ़ो की के तकलीफ ना है, अली जा फज़ाइल पढ़ो बंदन के पेट में सूर शुरू थी तो वने। यो भाई कीअं तो थी सके, ये फज़ाइल न पाण लिखिया है, गालवा मानू करे जगह समझ में अचे, एतराज बुधो गाल मानू करे समझ में अचे, वरी कुछ अमन पसंद मजलिस बिया भी तो बुधन था उहे छा चवण ॻाल्हायो कुरान बिया कोन था पढ़नि। अल्लाह जे तो दाऊद नबी जे हथ ते लो मेल थींदो हो, करे ॾेखार ज़बान सां ॻाल्हायो। कुरान में लिखियो आहे दाऊद लो खणंदो हो, मेल बतिया मेल थी वेंदो, करे ॾेखार। हिते माण्हू छा चवंदा लो कॾहिं मेल थियो आहे, ये तो कुरान जा लिखियल मौजूदा सरकार। कुरान जो दाऊद लो खणंदो त मेल साल नबी पहाड़ जे सीने मां डाची कढी वाह 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 वठिया अकल वंदन के पहाड़न मां डाचू निकरंदियूं छा, वठिया चैन कयो सवाल कुरान ते वाह वाह आहे कि नहीं ताकत जरूरत पहाड़ जे सीने मां डाची यो साले जो मौजूदो दाऊद जो मौजूदो लो मेल थियो, सुलेमान बिन दाऊद जो तख्त उड़ंदो हवा ते, तख्त को नंढो थोड़े हो अगर एतरी का टेबल जेतरो न का कालीन नहीं 7 लाख कुर्सियूं लगल हुयूं सोन ऐं चांदी जो, अल्लाह 7 लाख कुर्सियूं लगल हुयूं सोन ऐं चांदी जो, अल्लाह अकबर। 9 मेल डिगो एतरे कदर वायत पर 9 मेलन ताईं सोन रेशम ऐं चांदी जो ठहियल, जॾहिं हले त हिकु ॾींहं में महीने जी मुसाफ़त तय कंदो, उन जे मथां पखी पर मिलाए छांव करे हलंदा हुआ। चओ बंदन खे उॾाए ॾेखारियो एॾो तख़्त, कंहिंखे एतिराज़ कोन्हे। कुरान चए थो दाऊद जे हथ ते लो मेण थियो, पहाड़ मां डाची निकिती, सुलेमान बिन दाऊद जो तख़्त हवा में उॾियो, मूसा लठ उछलाई फिरौन जे दरबार में अज़दहा थी वई। इते अकुल तुलो तस्लीम लठ बलदा थी लिया छा कदे को ॾिठो न कि मौलवी सवाल कयो जे कोई सवाल न कंदो, पोइ मां उन्हनि मौलवी खां हिकु सवाल त कयो न, तोखे मूसा जे मौजज़े ते एतिराज़ कोन्हे, दाऊद जे मौजज़े ते एतिराज़ कोन्हे, सुलेमान जे मौजज़े ते एतिराज़ कोन्हे, याकूब जे मौजज़े ते एतिराज़ कोन्हे, अली जे मौजज़े ते मूंखे एतिराज़ छो आहे? रैयत जा मौजज़ा कुरान चए त मञी थो, मौला जा मौजज़ा ॿुधाए थो फिरी सुठो वञे। अली मौलाया मुझे मुस्तफा ने फरमायो मन कुंत मौला हो
फहाद अली मौला जी जो मां मौला है उन जो अली मौला मुझो मुस्तफा सभनी नबीन जो मौला आया मुझो अली सभनी नबीन जो मौला आया केर बीबी जिंदी अज मस्जिद सा असल मसलो अवाम साईं वाजो दुनिया वारन ने सलमान न समझो दुनिया वारन के अबू ज़र की खबर ना है दुनिया वारन के कंबल की मार्फत ना है दुनिया वारन के पाने वक्त जे इमाम की मार्फत काने सैयदा की मार्फत दुनिया हासिल करे की तुझे इमाम का पूछो मौला तवाजे डाडी जो इस्मा फातिमा मौला दी माना छा है इमाम फरमायो जी जे मार्फत खां दुनिया खाली हुजे उनके फातिमा सडबो जी जे मार्फत खां दुनिया खाली हुजे उनके फातिमा सडबो केर बीबी जेका हुज्जतुन जे मथा हुज्जता तुझे यारे मौला फरमायो अल हुज्जतो गलाए बाबा यारे मौला फरमायो नहनो हुज्जतुल्लाह अलल खल्क व जद्दतो फातिमा हुज्जतुल्लाह अलैना इमाम फरमाया असा इमाम तवा जे मथा हुज्जत आयो मगर असा दी दादी फातिमा सा इमाम जे मथा हुज्जत जियो सलामत आबाद सैयदादा जेका इमाम जे मथा हुज्जत हुजे अल्लाह अकबर कायनात पूरी जे मथो इमाम हुज्जता सैयदा इमाम जे मथो हुज्जता केरा बीबी शर्मते खन जो पोयो वेठायो हिजाबुल्ला बीबी जो लक़ब जी जे हिजाब में तौहीद लिखियल अल्लाह अकबर जी जे हिजाब में तौहीद लिखियल ओ फातिमा ज़हरा हिजाबुल्ला बीबी जो लक़ब केरा बीबी माता के बुधाइलो वञा हिजाबुल्ला जी जे पर्दे में तौहीद छुपियल ओ सैयद आया जेका रिसालतुन के शफा जे ओ सैयद आया जेका इमामत के पाने हथन सा रिज़्क खाराए ओ सैयद जेका इमामत के पाने हथन सा रिज़्क खा पोया गलायो कदी बीबी या कुछ फज़ाइल बयान थी सगन सही इमाम चेबो की किया देखो कायनात के रिज़्क दे अल्लाह जे हुक्म सा देखो कायनात में रिज़्क तकसीम करे उनके इमाम चेबो मस्जिद कूफा में नमाज फजर का बाद तुझो अमीर अल मोमिनीन मौला अंगुश्त शहादत जो इशारो कयो ए मौला ही इशारो कयो एकलो मुनाफिक उठी बीठो कि यालियो छा कयो मौला फरमायो कायनात में रिज़्क तकसीम कयो कायनात में रिज़्क तकसीम कयो बाहर निकतो मुनाफिक बड़ बड़ कलो मुनाफिक जी निशानी पाण सगारे बैठो मस्जिद मा आंगुर फेराई थी जो कायनात के बोले जी कायनात के नहीं छे की अजीब गाल सामो नजर पे देख मां कोड़े थी झट सा उन्हें के पकड़ी डब्बी में बंद की जेब में विदई की सुभाणे खबर पवंदी अली साज दावा के दो करे मिंबर जे जो कसम रात जो सबई सुता मुनाफिक के निंद ना आई अल्लाह अकबर मुनाफिक की निशानी तव जलन वारो सार खण वारो हसद खण वारो मुनाफिक ने के निंद नहीं दिया सजी रात निंद ना आए तो रात खुटे तब अली जे सामो वजा लानत वसूल कया और रात खुटी फजर जे नमाज जो टाइम छो सवार खुला मस्कर आयो मस्जिद में तो सबनी नमाज पढ़ी बिला तशबीह तो इल्ला यदुल्ला कलबुल्ला निशानुल्ला अली पाजे अंगुश्त शहादत जो इशारो कयो सागो मुनाफिक जो या अली छाचा अली जो कल जो नशो में त कायनात में रिज़्क तकसीम कम जब या अली सपनी के दी गई या को रह जीब वई अली जब बेन के पोड लो थम पीर आईने मां कोड़े करे रो के बाद में लो था पीर आईने के वक्त साहब हथन मां डब्बी जो कढन डब्बी जो खोल दो मां कोड़ो चावर भी खाए
वो मां कोड़ो चावर में तो खाए या इमाम जी अजमत कायनात जे हर जिन्स खे जेको रिज़्क़ पहुचाए उनखे इमाम चइबो आहे उनखे इमाम कायनात जे हर जिन्स खे रिज़्क़ पहुचाए उनखे इमाम चइबो आहे मगर अली जहिड़ो इमाम जी खां चे पंहिंजो रिज़्क़ घुरे उनखे फातिमा ज़हरा सॾिबो आहे मौला ताला हथनि खे सलामत रखे जेका अली जहिड़े इमाम खे रिज़्क़ खाराए उनखे फातिमा ज़हरा सॾिबो आहे तौहीद खे पर्दो थी अता करे रिसालत खे शफ़ाअत थी अता करे इमामत खे रिज़्क़ थी खाराए ख़बर न आहे हिन जुमिले ते केरु कठे हूंदो केरु छॾे वेंदो सादा जी दुआ खपे उम्मतनि जो दाद खपे तौहीद खे पर्दो थीजे रिसालत खे शफ़ाअत थीजे इमामतुनि खे रिज़्क़ थी खाराए बीबी खे दुनिया सम्झो ई कोन्हे बीबी जी ज़ियारत पढ़ो न लफ़्ज़ आहिनि अस्सलामु अलैक वाह वाह या मअदने रिसाला वाह 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 अल्लाहु अकबर वाह वाह काश बंदा पोइ ॻाल्हाए पियो मरहबा मरहबा वाह वाह सौदो तो मारिफत जो हलबो मरहबा जिंदाबाद सौदो मारिफत जो अस्सलाम अलैक या मअदने रिसाला हाय हाय तर्जुमो कया मफादी जनाजे पेवा खोल जो वञो उन ते सलाम हुजे जेका रिसालतुनि जी खान वाह 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 अल्लाहु अकबर वाह वाह हाय हाय मरहबा उतर जा उन ते सलाम वाह वाह जेका रिसालतुनि जी खान रिसालतुनि जो मरकज़ खान ॾिठी अथव न सोन निकिरंदो आहे खान मां हीरा निकिरंदा आहिनि खान मां माना हीरो खपे त हीरे जी खान सोन खपे त सोन जी खान रिसालत खपे त फातिमा जो दरवाज़ो वाह 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 अल्लाहु अकबर रिसालत खपे त सैयदा जो दरवाज़ो उन ते सलाम जेका रिसालतुनि जी खान आहे मरहबा अस्सलाम अलैक या मअदन रिसाला उन ते सलाम जेका रिसालतुनि जी खान आहे अञा दुनिया न सम्झी रसूल जो दरवाज़े ते बीठो वाह 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 अंदर आयो छा चयो तुंहिंजे नबी जेके हदीस किसा पढ़ंदा आहियो सैयदा मां पंहिंजे बदन रिसालत में ज़ईफ़ी महसूस करे रहियो आहियां अल्लाह मरहबा बदन रिसालत में पंहिंजे बदन में न रिसालत खे कमज़ोरी हुई वाह वाह कहिड़ी कमज़ोरी रिसालत खे ईसाईं जॻह रसूल चई आयो अबनाना व अबनाकुम वाह वाह ॻाल्हायो बाबा पोइ अब ॻाल्हायो 3 ॾींहं मुसलसल नजरान जा ईसाई रसूल सां मुनाज़रो करे 3 ॾींहं मुसलसल ऐं उन्हनि जी दावा आई त ईसा इब्नुल्लाह आहे अल्लाह जो पुटु आहे नबी चए पियो अब्दुल्लाह आहे आहा मरहबा अल्लाह जो अब्दा हो चयो पुटु आहे नबी चए पियो अब्दा आए तूं आयूं मरहबा आए तूं जिब्राइल खणंदो आयो ख़ुदा फरमाए मुंहिंजा हबीबनि खे चयो उन्हनि जो दलील कहिड़ो आहे चवंदा अथई मां बतूला पी कोन्हे नुतफ़े खां पाक आहे वाह वाह इन करे अल्लाह जो पुटु आहे ख़ुदा फरमाए इन्हनि खे चयो आदम जी मां बि कान्हे का मौला ताला हथनि खे सलामत रखे आदम जी मां बि कान्हे फौरन आयत आहे इन मिस्ल ईसा इंदल्लाह का मिस्ल आदम खलक़हू मिन तुराब हबीब अनल के चयो ईसा जो मिसाल आदम वांगे आ हे त चवंदा पी कोने आदम जी मां बि कान्हे मां जी हुन खे मिट्टी मां बनायो हिन खे बि मिट्टी मां बनायो आहे मगर ईसाई पक्का जिद्दी आहे चवंदा साईं असां न मञींदासीं इब्न लाइ 3 ॾींहं मुसलसल सिवाय नमाज जे मुसलसल बेस जारी रहियो मुनाज़रो जारी रहियो ऐं इहो बि यादि रखिजो लोकल ईसाई न लोकल हुजन हा त सभ खां वॾो रसूल अल्लाह जो महबूब पंहिंजो कीमती टाइम न सिराए हा मुसलसल ऐं मस्जिद जे अंदर मुनाज़रो पे हलियो जॾहिं उन्हनि न मञियो तस्लीम न कयो जिब्राइल अची अची थकिजी पियो क़ुरान जो आयतूं अची ॻाल्हायो 40 आयतूं आयूं उन्हनि चयो असां न मञींदासीं ख़ुदा ॾियो बंदि कर क़ुरान समझी पियो जी पोयां
पई सर्दी ना लगी जेको मुसा गदा जो मारिफत जो चिराग बरी रहियो आहे जुमलो उन्हनि जे लाइ शिया सुनी तफसीरुनि जे ज़माने सां जुमलो चई रहियो आहियां क़ुरान में हदीस नथो पढ़ा जॾहिं मुनाज़रे में हुन न मञी पंहिंजी शिकस्त चवंदा सामान ज़िंदा ते क़ाइमु आहियो ख़ुदा फरमाए हबीब हाणे क़ुरान बंदि कर मुंहिंजा अल्लाह क़ुरान कीअं बंदि कयां हे त मञी कोन था मुंहिंजा हबीब चओ ई न खे फमन हाजक फीह मिन बाद मा जाक मिनल इल्म अगर इल्म अगर पोइ बि नथा मञनि त चओ इन्हनि खे फकुल ताल नदौ अबनाना व अबनाकुम निसाना व निसाकुम अनफुसना व अनफुसकुम तवज्जो पूरी पूरे हुजे समझायम रात बिस्तर त दुआरी नो इन्हनि जुमलनि ते अशरा मुहर्रम खैरपुर मजमा में हित ॾिठा मगर तवज्जो शर्त छा चयो ख़ुदा हिननि खे चयो मां बेस ख़त्म मुनाज़रो ख़त्म क़ुरान बंद कर हिननि खे चयो ऐलान कर तव्हां सॼो पंहिंजा पुट अबनाना व अबनाकुम तव्हां पंहिंजा पुट वठी अचो असां पंहिंजा वठी था अचो ईसाइन सां 3 ॾींहं गुलाम बेस छाजो ईसाई चई विया त ईसा अल्लाह जो पुट आहे तूं जो अचनि त हुन जो पुट कोन्हे बाल दुआ जो तालिब आहे ईसाई चवनि पिया त ईसा इब्नुल्लाह नबी चए पियो अब्दुल्लाह आहे तूं ईंदो रहियो क़ुरान बंदि थियो मोबाइल जो ऐलान थियो ऐलान ॾिसो कहिड़े रंग में थियो अबनाना व अबनाकुम चओ इन्हनि खे तव्हां पंहिंजा पुट वठी अचो असां पंहिंजा पुट वठी अचो क़ुरान अल्लाह जो कलाम आहे न जॾहिं अल्लाह खे पुट न आहे त पोइ ऐलान छो कराए रहियो आहे याद अचे या हबीब तू चए न अबनाना व अबनाकुम तव्हां पंहिंजा वठी अचो मां पंहिंजा न असां पंहिंजा अबनाना व अबनाकुम निसाना व निसाकुम तव्हां पंहिंजूं निसा वठी अचो असां पंहिंजूं क़ुरान साईं आशिक़ अली साहब धीअ न चए ॻाल्हायो क़ुरान में धी जो लफ्ज़ ना है न को क़ुरान में ज़ाल जो लफ्ज़ है निसाना व निसाकुम तव्हां पंहिंजूं औरतूं वठी अचो मां पंहिंजूं क़ुरान झलियो थो रही हो त को हिकु अचे अल्लाहु अकबर अॻियां ॻाल्हायो बाबा ख़तीब हलंदो मजमे ते क़ुरान झलियो न रोकियो न आई त हिकु अचे या ॿ अचनि क़ुरान जमो जो सीगो इस्तेमाल कयो निसाना व निसाकुम निसा अचे निसा मरहबा हाणे मोबाइल में ज़रूरत हुई निसा जी निसा उहा अचे जेका मुकम्मल निसा हुजे जेका मुकम्मल निसा हुजे औरत जा आहिनि 3 रुख औरत जा आहिनि 3 रुख औरत पीरिया कंहिंजी धीउ पोइ कंहिंजी सोचाया पोइ कंहिंजी माउ हाणे मोबाइल में उहा निसा बि खपे जेका धीउ बि हुजे सोचा बि हुजे माउ बि हुजे ऐं आम न बि खपे मोबाइल में उहा अचे जेका धीउ बि मासूम जी हुजे सोचा बि मासूम जी हुजे माउ बि मासूम जी हुजे सैयद अनफुसना व अनफुसकुम तव्हां पंहिंजा नफ़्स वठी अचो पंहिंजा पुटनि जे जाइ ते हसन हुसैन निसा जे जाइ ते सैयदा नफ़्स जे जाइ ते अली नफ़्स जे जगह ते नफ़्स सॾिबो आहे पाण जहिड़े खे अरबीअ में नफ़्स हुनखे चइबो आहे जेको किरदार में गुफ़्तार में रफ़्तार में कौल में फ़ेल में सीरत में सूरत में हिकु जहिड़ो हुजे उनखे नफ़्स चइबो आहे मुंहिंजो अली नफ़्सुल्लाह बि आहे नफ़्स रसूल बि आहे
अल्लाह जो नफ्स वाली या रसूल जो नफ्स वाली या यही वजह शबे हिजरत सुतो वाली पयो काफिर समझन का मोहम्मद सुतो पयो जी के सर्दी नथी ने जुमलो न देला शबे हिजरत सजी रात सुतो वाली पयो मगर मक्के दा काफिर का समझन त रसूल सुतो पयो हे तो मक्के दे काफिरन जो शऊर मेराज दे रात पर्दे दे अंदर गाल है अली पयो रसूल के लगे चली पयो रसूल उठो ऐलान करे ऐलान थियो मोबाइल पे थियो अजमत सैयदा पढ़ दो चाहे सजो मोबाइल ना आयो बतूल जे दरवाजे ते इन करे जो मादन रिसालत रिसालत निखाना हाने रिसालत के जरूरत पई तो दरवाजे पे मरहबा मरहबा सैयदा मां पाने बदन रिसालत में ज़ईफी महसूस हो गया बीबी चादर आंदी रसूल जे मथो जी जी चादर रिसालत जी ज़ईफी दूर करे अल्लाहु अकबर हिन बीबी मखदूमा जी चादर जी मारिफत दुनिया के काढे बेशक रसूल अचियो चादर जे हेठो थोड़ी देर गुजरी हसन बोला आया अच्छे सलाम के अस्सलाम वालेकुम या अम्मा अलैकुम सलाम या कुर्रत ऐनी व या नूर बसरी मुझे सलाम मुझे अखिन जे नूर पे अम्मा मुके नाना जी खुशबू दी अचे बीबी जे ओ सामो चादर दे तो तुनो नाना शहजादो आयो इजाजत वतई अंदर अचा अंदर आयो थोड़ी देर गुजरी वरी हुसैन बोला आया सलाम के अस्सलाम वालेकुम या अम्मा अलैकुम सलाम या कुर्रत ऐनी व या नूर बसरी अम्मा नाना जी खुशबू दी अचे बीबी जे तू जो नानो तुनो भा हसन ओ सामो चादर जे हेठा जागियो तुने बका साईं गिरदो नवाजो हलाल दादो मजमो आयो करीब हुसैन नाना इजाजत आ चादर जे अंदर अचा हे वो हुसैन ना है जेको अल्लाह जे नमाज में बगैर पुछण जे मुस्तफा जे पुष्ट में वेही रहंदो हो सजदे जे हालत में हुसैन कदे इजाजत न वती कदे मुस्तफा रुकू में हुसैन रुकू में कदे मुस्तफा तशहुद में हुसैन तशहुद में कदे मुस्तफा सजदे में हुसैन सजदे में जेको नाने खान नमाज में इजाजत न तो घुरे आज छो घुरी रहेला हुसैन तो के दसे रहेवा अल्लाह दी नमाज और फातिमा दी चादर और अल्लाह मान तो के मौला दसे रहेवा फिर चादर दी इज्जत गल है बाबा थोड़ा पोया गल है चादर दी इज्जत शाहे हुसैन अंदर आयो चादर दे थोड़ी देर गुजरी वरी ओ आयो देखो कायनात जो अमीर अस्सलाम अलैकुम या बिन्ते रसूलुल्लाह बीबी सलाम क्यों अलैकुम सलाम या अमीर अल मोमिनीन मुझे सलाम मोमिनन जे अमीर पे अली पूछे तो सैयदा मुखे पाने भाजी खुशबू थी अच्छी मुखे पाने भाजी खुशबू थी अच्छी बीबी फरमायो या लियो सामो चादर दे हेठा मुझो बाबा में तुझा भाई फरजंद में अली आयो चादर दे करीब इजाजत भाई चादर दे अंदर आयो सजो मजमो जागी रेवा त जुमलो जमा हसन आयो मां का मुछई नानो का थे खुशबू थी अच्छे हुसैन आयो मां का मुछई नानो का थे खुशबू थी अच्छे अली जड़ो इमाम आयो सैयदा का मुछई खुशबू थी अच्छे मुझो रसूल मुझो भाव का थे मेंबर जे जो कसम बा हेदरी है ओ अली ना है जेको मेंबर दे वही चलो सलूनी सलूनी कबलन तब कदूनी पूछो मुकामा जमीन का वधी आसमान का रास्ता तो जाना जेको आसमान का रास्ता पे जाने वो सैयदा का नो पूछे तो रसूल का थे मुखे मेंबर जे इज्जत जो कसम बा इमाम चे कोई उनके जेको मखलूक के रास्तो देखारे मगर फातिमा उनके चे बोला जेका इमाम के रास्तो देखारे सैयदा उनके चे बोला देखा इमाम के रास्तो दे इमाम ने मतो हुज्जत बीबी बेशक 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 हाय हाय ए दस्तूर हुंदो तुलो अली शान जा मौला मस्जिद हुंदा न जेका सूरत कुरान जी रसूल से नाज़िल थींदी रसूल तिलावत कंदो जेका सूरत आई तिलावत थींदी मुझे मौला अमीर जल्दी जल्दी घर ईंदा
घर जो कदम रखंदा त उहा साॻी सूरत सैयदा पढ़ंदी ही हुई। वाह 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 अल्लाह अकबर। पोइ वरी तुंहिंजे मौला जी नज़र पवंदी केवल हसन ते केवल हुसैन ते। अली सम्झी वेंदो त मूंखां पीरा या हसन आयो आहे या मौला हुसैन आयो, मगर एक ॾींहुं हिकु सूरत नाज़िल थी। उन वक़्तु नाज़िल थी जो रसूल जे हिन ज़ानू ते हसन वेठो, हिन ज़ानू ते हुसैन वेठो, अली जे शहज़ादा वेठा आहिनि नाने सां। मां वञा बिन ते पैगंबर खे ॾसियां त हीअ सूरत नाज़िल थी आहे, मूंखे मिंबर जे पाकाई जो कसम आहे। अमीरुल मोमिनीन कदम खयां, सैयदाना जी कदम खणंदे खणंदे तेली जे इस्मत खां कदम अली अॻिते रखे पियो न, या अली जे कननि ते उन सूरत जे तिलावत जो आवाज़ आयो, अली जे कननि ते सूरत जे तिलावत जो आवाज़ आयो। हिकु मिंट जे लाइ अली बीठो, जॾहिं हसन में मस्जिद आहे, हुसैन में मस्जिद आहे, सूरत नाज़िल रसूल ते हिन वक़्तु थी आहे, सैयदा पीराई तिलावत करे रही आहे। हाणे अली अॻिते न वियो, वापसि मोटियो, मस्जिद जे दरवाज़े ते पहुतो, रसूल जी नज़र अली ते पई। अली जे चेहरे ते सवाल या निशान ॾिसी रसूल मुस्कुराए चयो, या अली अॼु सोचींदो त हसन में झोली मां, हुसैन में झोली मां, फातिमा खे ॾसियो कीअं त सूरत नाज़िल थी आहे। अली चवंदो बेशक इहो ई पुछण आयो आहियां। रसूल चवंदो, या अली तोखे त ख़बर आहे क़ुरान खणी ईंदो आहे जिब्राइल, ऐं जेसीं ताईं सैयदा इजाज़त न ॾिए तेसीं ताईं जिब्राइल ईंदो ई न आहे। पुछंदो आहे त खणी ईंदो आहे, उनखां पुछंदो आहे त खणी ईंदो आहे। बीबी आहे हुज्जतुनि जे मथां हुज्जत। मोबाइल में रसूल वठी वियो सैयदा जा पुट, अकेली सैयदा नफ्स जे जाइ ते अली खे। शिया सुन्नी तफसीर दुरे मंसूर जलालुद्दीन सयूती अहले सुन्नत जी तफसीर जो मां ज़ामिन बाबा जी मां आलम अरवाह में सवाल कयो, या रसूल अल्लाह अकेला वञो? वाह वाह यो तो शीए जो कीदो आहे, अकेलो वञे हा मुंहिंजो मुस्तफा मोबाइल खटे जे हा, बल्कि पाण न वञे सलमान खे मोकिले हा, मोबाइल खटे जे हा, अबू ज़र वञे हा, सलमान वञे हा, मिक़दाद वञे हा, मोबाइल खटे जे हा। या रसूल अल्लाह पुटनि जे जाइ ते हसन हुसैन, निसा जे जाइ ते सैयदा, नफ्स जे जाइ ते अली। या रसूल अल्लाह इन्हनि खे छो वठी वियो इन्हनि हस्तनि खे? रसूल जे आयत मुकम्मल पढ़, अबनाना व अबनाकुम निसाना व निसाकुम अनफुसना व अनफुसकुम सुम्मा नब्तल फनजल लानतुल्लाहि अलल काज़िमीन। अल्लाह जे दो तव्हां पंहिंजा पुट वठी अचो, असां पंहिंजा, तव्हां पंहिंजो निसा वठी अचो, मां पंहिंजो, तव्हां पंहिंजा नफ्स वठी अचो, मां पंहिंजा जेको ज़िंदा वेठो आहे उन सां गुफ़्तगू आहे। पोइ छा थींदो? जेको कूड़ो हूंदो उन ते अल्लाह जी लानत पवंदी। मुस्तफा फरमाए गुलाम बाकिर, अगर मां अकेलो वञा हा त मौलवी चए हा त जेको मुस्तफा जे साम्हूं आयो उहो लानती आहे। मां चयो मां अकेलो न वेंदुमि, मां अली खे गॾु वठी थो वञा, मां फातिमा खे गॾु वठी थो वञा, हसन हुसैन खे गॾु वठी थो वञा। हाणे क़यामत ताईं ॾिसजो, जेको अली जे मुक़ाबले में अचे उहो बि लानती, जेको फातिमा जे मुक़ाबले में अचे उहो बि लानती। सैयदा जे मुक़ाबले वो बलानती। ऐं दुनिया है अक्सर के खबर है का बीबी जो खुतबा फिदक तो पढ़ो, खुतबा फिदक पढ़ो, ला ज़वाल इल्म जो खजानो। खुतबा फिदक में मिंबर जे इज्जत जो कसम, 11 इमामन जी मेहनत हिक पासे, अकेली सैयदा जो खुतबो हिक पासे। बीबी फजाइल पढ़ी रहे हैं, फजाइल बीबी जंगले दरबार आया ना गुलाम अस्कर, बीबी 9 आयतू पढ़ी, तख्त दे वेठल पढ़ी हदीस। हदीस कहिड़ी पढ़ी त नबियुनि जी मीरास न थींदी आहे, लानू रसूल अंबिया नबियुनि जी विरासत पोयां ॻाल्हायो न थींदी आहे। बीबीअ 9 आयतू पढ़ी,
वो वारिस सुलेमान दाऊद, हाँ सुलेमान नबी दाऊद जो वारिस बनियो। वाह बीबी बी आए तो पढ़ी हजरत ज़करिया दुआ घुरी गए वाह वाह पुट मेरे को मुंह जो वारिस थे आले याकूब जो वाह वाह बीबी नव आए तू पढ़ियो। मां सोचे रहे हुनन त हदीस पढ़ी हाँ बीबी नव आए तू छो पढ़ी वाह वाह ख्याल है बाबा मरहबा हुनन त हदीस पढ़ी बीबी नव आए तू वाह वाह आलम अरवा में सवाल के मखदूमा सैयदा हो त हदीस न पढ़न तवा नव आए तू बीबी जे मां नव आए तू दरबार में भी पढ़या आई मां मोर का लिख रहा है आई मां दुनिया के दर्शन भी चाहा जडे मुंह जो बाबो इनन का हदीस लिख रहा है पियो तदे हिनन से तो बस असा के कुरान काफी है। वाह 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 सवाल सगल है यार वाह वाह जडे मुंह जे बाबे के न कागज कलम दियो वाह पंजन जगह ते बुखारी में लिखी पई है सजो जमानो न गालाए हक सैयदा ने फूम पढ़नो सब खामोश थींदा नंढन बच्चन के हक़ाइक़ दसींदो के अज जो जमानो कंप्रोमाइज जो हली रहियो आहे न तवज्जो है लाइन एड़ा जना दाली तलवार खणे ना जिन जे खिलाफ खई तो उनन के छडियो वाह वाह काश बंदा तारीख पढ़ना अगर तो अली जी तलवार दिसणी अली जी के खिलाफ तलवार खणे मां उनके न मनींदुम पो तो सफीन वारन के छडियो वाह 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 न तो नहर वारन के छडियो न तो सफीन वारन के छडियो जी अञा न ॻाल्हायो आहे अली तलवार खई न सफीन में खयई जमल में खयई नहरवान में खयई पो तो अली जी तलवार ॾिठी पो बि तो न मामे के छडियो सलामत मौला सलामत रहे नव आए तू पढ़ियो बीबी घणियो नव आए तू बीबी जे इन लाए जो जडे बापो मुंजो इनन का हदीस लिख रहा है कागज कलम जो तवा का लिख रहा है इन तो न बस के कुरान काफिया काफिया बीबी जो मान न ढोंग भी जाहिर है जडे बाबा हदीस में लिख रहा है तो जन कुरान काफिया ए जडे मां कुरान भी पढ़ा तो वरी हदीस खणी आया अल्लाहु अकबर मौला ताने हथन के सलामत रखे जगह खणी रहा खैरात वठो जनाब सैयदा के जिक्र में बीबी चली जडे बाबा वसीयत में हदीस में लिख रहा है ते हिनन से तो कुरान काफिया मगर आज जडे मां कुरान पढ़ी रही है ते 40 हदीस खणी है 40 माइन दे मुकाबले में नव आए तू पढ़ी साबित कयो जेका कुरान दे खिलाफ हुजे वो मुझे बाबे दी हदीस ना है देखो कुरान दे खिलाफ हुजे वो मुझे बाबे जो फरमान ना है कल चैन कुरान काफिया आज कुरान दे मुकाबले में 40 हदीस खणी आया बीबी चमा दरबार में भी नव आए तू इनन के खिलाफ पढ़ी मां मोर का लिख रहा है ते रसूल जा मुनकर है कुरान जा मुनकर है हाय दरी भैया तुम लोग बोलो बोलो सखी सलाम जियो सलाम दो आबाद मरहबा जिंदाबाद खैर सैयदा समेटे रहे आयो फला उक्सिमु बिमवाक़ि अन्नुजूम अल्लाह जदों मुखे उन चौखट जो कसम जाते सितारा मोह ने भर किरन था व इन्नहु लो कसम लो तअल्लमून अजीम अल्लाह जदों तवा के शऊरी कोने तो मां केडो वडो कसम खयो आ वाह वाह अल्लाह तवा के शऊरी ना है एक मार्फत की गाल दसा तवा मुकद्दर जा धणी आयो हुसैन मौला जो करम ना तवा बेशक विलायत अली बचा मगर इन बीबी जी अजमत जी हिकड़ी तवा के मरहबा मरहबा बिस्मिल्लाह तोहफो समझो कुछ भी समझो इन बीबी जे जिक्र के जिथे भी छे आम न समझदा अल्लम ते हथ हाय हाय तुझे सैयदा जे शहादत खां बाद जेतरा इमाम गुजरिया हसन मौला का वठी पींदे सरकारे कायम तक उन्हनि इमामनि जे अॻियां अगरि कचहरीअ में बीबी जो इस्म खजंदो हो न त इमाम उथी बीहंदा इस्म खजंदो हो इस्म औलाद आहिनि हुज्जत आहिनि वक़्त जा इमाम आहिनि
पंजे मौला जो कीसम खयो मौला उठी बीठो भाई तो सर ते रखी 3 दफा जी सल्लल्लाहु अलैहि या फातिमा सल्लल्लाहु अलैहि या फातिमा सल्लल्लाहु अलैहि या फातिमा 3 दफा तुझे मौला पो वेठा इन अगे लफ्ज दे ला तो के रहमत न बंदो आयो मौला के जी मौला अल्लाह दी दिनी आ मौला फरमाए दिनी तई तो उन दे रिज़्क जो वो जामिन आ बेशक बेशक अगे लफ्ज मौला बोल पाजे धी जो नालो छा रखियो थई जी मौला मां पाजे धी जो नालो रखियो फातिमा मिंबर ते बीठो आया मिंबर जो कसम फातिमा जो इस्म जी मां पाजे धी जो नालो रखियो फातिमा रावी जदो इमाम एतरो सर झुकायो जो जमीन सा इमाम जी पेशानी लगी क्या इमाम मिन्नत करे उन शख्स के चयो अगर पाजे धी जो नालो मुझे दादी जे नाले ते रखियो थई तब वो ख्याल कजा कदे इने के झिड़क न दी जा अगे मुसलमान ने दी झिड़क नहीं दी असाजे दादी के बिस्मिल्लाह अल्लाह जाने केड़े रंग में मुसलमान ने उजाड़ो सैयदा के 3 डी गुजरिया रसूल दुनिया छड़ी कब्र ते आई बैयत कब्र ते रखी चली बाबा थोड़ी देर कब्र का बाहर आ सुजान जेड़ो छड़े वे मां ओड़ी न रही लमान हर बंदो न रोंदो आ वो रोंदो आ जो नुकसान थींदो आ सैयदा ने शहादत के मजलिस में वेड़ कर रोंदो कर ए वाहिद जनाजो आ कायनात जो जी जनाजे जो अली जड़े इमाम ऐलान न कयो या हुसैन मौला तुझे कुकू जन्नतुल बकिया पहुंचाए मुसलमानों जड़े मदीने मांचो था एतरो नसीना कयो बाबो वसे दो पियो धी दी कब्र वीराना या हुसैन या सैयदा अल्लामान है करे सजा ओ मदीने में थी इधर मुसलमानों मक्के मदीने जा हाल बाद में बुधायो एतरो बुधायो बाबे वट रोशनी आ धी दे कब्र ते चराग ना है आजादारो मातमदारो पुछो मुखा आजादारो इन जनाजे जो ऐलान अली छो न कयो मातमदारो के करीब दी धीब मरी वने न उन्हें दे जनाजे जो ऐलान थींदो आ आखिर में जगह बैठायो जनाजे जो ऐलान थींदो आ न फला करीब दी धी मरी वया उन जो जनाजो फलाने टेम थींदो भरियो पियो मदीनो मुसलमानन सा मुस्तफा दी अकेली धी फातिमा ज़हरा अली ऐलान छो न कयो आजादारो अली के सामो वे हारे सैयदा वसीयत कई या अली मुझे जनाजे जो ऐलान न कजा या अली अंधरात जो मुझे जनाजो दफन कजा कंदे बर्दाश्त और रोई चे थी या अली मुझे कब्र जो निशान न बना जा मता दरवाजे चलाए न मारा कब्र जे मथो नेजा खड़ी या हुसैन मौला तालो गिरियो कबूल करे वक्त नो इमाम तालो पुरसो कबूल करे मातमदारो आजादारो बड़ी मजलूम सैयदा आजादारो यो आ बीबी आ पी दे कब्र ते आई भाई नंढड़ा पुट वठी बाबे जे कब्र ते जणी पई कब्र के गल लाए चली बाबा हाने तुझी फातिमा थकदी पई आ बिस्मिल्लाह 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 सैयदा माफी अड़ी जुमलो तो चवा बाबी पियो एनी आइन जिन वक्त का पीरा मौत घुरियो आजादारो है का रसूल दी थी बी हुसैन मजलूम दी थी मातमदारो बिनी जो मुकद्दर है कदेड़ो नाला बिनी जाए कदेड़ा आजादारो हुआ बे पी के डाढी प्यारी सकीना बे बाबे के डाढी प्यारी सर जो मातम जरूर कजा किस्मत दिसो हिंद में पी का बाद तमाचा खाधा सकीना बे बाबे का बाद तमाचा खाधा आजादारो हुन पी
मौला ताला पुरसो कबूल करे। अजरकुम मिनल्लाह, अजरकुम मिनल्लाह, मौला ताला पुरसो कबूल कर। बस मतलब न पढ़ना है। मातमदारो अज़ादारो 4 कलाक दरबार में बैठी रही। एक मरतबा दरबार न वैया, 2 मरतबा दरबार वैया। सिर्फ दरबार न कसम खड़ी रिवायत पढ़ लगो है। मदीने दे हर दरवाजे ते मुझी साइन वैया। अल्लामान है तो तुझे वसमा मदीने दे हर दरवाजे ते वैया। औलाद के साण करे दरवाजा खड़काए खड़काए। बीबी रोई चवंदी रही आ गवाही जो मुझे बाबे अली जे विलायत जो ऐलान कयो हो। मुझे अली जो हक खसो वयो आ। अज़ादारो के भी सैयदा जो साथ न दिनो। पढ़ो वनी किताब भरिया पिया है। तारीख याकूबी में लफ्ज़ आहिनि। आखिरी डी आ बीबी जा मदीने जो औरतों इयादत करण आयो। बीबी एकड़ो लफ्ज़ जो मां तवा जे दुनिया का बेजार आया। लफ्ज़ बुध जो बीबी जो मां तवा जे दुनिया का बेजार आया। मदीने जो औरतों ने मुंह करे सैयदादी एकड़ो लफ्ज़ जो बीबी जे दी मां तवा के चयो थी वने मां जी विंदम बाबा जे अगे तहां दी शिकायत कंदस। या हुसैन अल्लामान नाराज कैन रसूल ने दीखे। 4 कलाक बैठी रही। अल्लाह भलो करे सलमान जो 3 कलाक का बाद सलमान अखते वधियो। मुसलमानों दा कचेरी में मसरूफ आयो। वो बीठी आदि के नबी भी हर न दींदो हुयो। फख्र अंदाज मुसलमान चंदा छो आईया। बीबी जदी मुझे फदक दे तवा कब्जो कयो आ। चवंदा को गवाह थई त दे। अज़ादारो बिनी पुटन जे सर ते हथ रखे रोई जदी मुझो हसन गवाह वा, मुझो हुसैन गवाह वा। अज़ादारो दरबार में बैठल जे दो पुटन दी गवाही कबूल ना है। रोई जदी बाबा कल ईसा इन दिन वजड़न दी गवाही कबूल कई ही। बाबा आज तो जा उम्मती मुझे हसन हुसैन दी गवाही न था मुझे। चवंदा बीबी बीज लिखल वसीयत थई दे कंब दे हथन सा सैयदादी बाबे जी लिखल सनद कढी सलमान खिलनी। सलमान अगते वधाई 300 कुर्सन दे वेठल मुसलमान हिकु हिकु पढ़ंदो रहियो। निमाणी नज़रुन सा हुसैन दी मां ॾिसंदी रही। ओ मातमदारो दादारो आखिरी कुर्सी दा को बंदो उठियो जी सैयदा जे सामो रसूल जे वसीयत के फाड़ियो। मातम कर न कर तू जो नसीबा सिर्फ फाड़े न। मुडे ॾिसो नबी जे सामो नबी जे धी जे सामो रसूल जे वसीयत जा टुकड़ा ज़मीन ते उछलाई। अज़ादारो बीबी ज़मीन ते बैठी जिया करबला में कासिम जे लाश जा टुकड़ा हुसैन झोलिया में गड क्या। ये बाबे जे वसीयत जा टुकड़ा झोलिया में गड करे पी जे कब्र ने नियारे चठी बाबा हलिया अजे दिसया तुजी फातिमा केली। अल्लामान अल्लामान बस आखिरी जुमलो खाली वापस मोटी आई। आजादारो मातमदारो वापस घर आई न। जाकर पढ़दान मान लफ्ज़न का मुत्तफिक ना आया। जाकर चवंदान त धी न सुञा तो अल्लामान मातमदारो आजादारो इस्मत वारो घरानो जीअं दाख़िल थी न मलका शाम साईं जी नज़र पई टोड़ंदी आई। अम्मा अम्मा फिदक जे न मिलण जो एॾो सदमो थियो। अम्मा जो सर जा वार सफ़ेद थिया। अम्मा एॾो सदमो जो ज़ईफ़ थी आई। बीबी धी खे सीने सां लॻायो चुमियूं ॾेई चई बचड़ा मूंखे फिदक जो अरमान न आहे। मां दरबार जो रवैयो ॾिसी आई आहियां। ज़ैनब मूंखे पक थी वई तूं शराब जे बाज़ार वेंदी। बचड़ा तूं शराब जे दरबार वेंदी न मुंहिंजो हुसैन बचंदो। अल्लामान अजरकुम मिनल्लाह। रुखिया नहीं सैयद ज़ादी गुज़ारिया। आज़ादारो अची आखिरी ॾींहुं मुंहिंजे साईं जी ज़िंदगी जो किताब लिखियो आहे।
कुछ चवंदा 40 ॾींहं बाबे खां बाद दुनिया में रही, कुछ चवंदा 75 ॾींहं, कुछ चवंदा 95 ॾींहं, 95 ॾींहं या 75 ॾींहं या 40 ॾींहं। ज़िक्र जो कसम आहे जेतिरा ॾींहं ज़िंदा रही सॼे हथ सां साईं तस्बीह न पढ़ी सघी। या हुसैन, या हुसैन, मौला तव्हांजी अज़ादारी क़बूल करे। या तफसीर कॾहिं कंहिं सैयद खां पुछिजो, मक़तल जे किताबनि में लिखियल आहे त आख़िर बीबी हुन हथ सां तस्बीह छो न पढ़ी सघी। अज़ादारो जे मूंखे इजाज़त ॾियो त सैयद खां माफ़ी वठी पढ़ां जुमिलो। अज़ादारो इहो हथ अली जे कमर बंद में तॾहिं विधो हई जॾहिं हे दरवाज़ो चलाए अली जे गले में रसियूं विधल। सैयदा जी नज़र पई त मुंहिंजे ज़िंदगीअ में अली गिरफ़्तार थियो आहे। अज़ादारो जीअं अकबर जे लाश ते हुसैन आयो हो न, ईअं साईं हलणु शुरू कयो, पंहिंजे ज़ख़्मनि खे विसारियई, ॿई हथ अली जे कमर में विझी। बीबी चली जेसीं ताईं मां ज़िंदा आहियां अली दरबार न वेंदो। अज़ादारो जॾहिं बीबी हथ में कढियो न माफ़ी ॾिजो, हिक कमीने जे हथ में नेज़ो न हो, हिक कमीने जे हथ में ताज़ियानो हुयो। उन ताज़ियानो खयो, रसूल जे धीउ जे हथ खे ताज़ियानो लॻो। अज़ादारो ताज़ियाने जो लॻण हो। बीबी रोई चए थी बाबा तुंहिंजे उम्मत मुंहिंजा हथ टोड़े छॾिया, बाबा तुंहिंजे धीउ जे मथां ज़ुल्म। या हुसैन।